अॼु सोशल मीडिया खोलींदे ई महांगा कपड़ा, आलिशान घर, नयूं गाॾियूं, परॾेह जा सफ़र, महांगा होटल ऐं हर वक़्तु ख़ुशि नज़र ईंदड़ चेहरा नज़र अचनि था। अहिड़ा मंज़र ॾिसी ख़ासि तौर नौजवाननि जे दिलि में ख़्वाहिश पैदा थिए थी त काश मुंहिंजी ज़िंदगी बि अहिड़ी हुजे। पर सवाल इहो आहे त सोशल मीडिया ते जेका ज़िंदगी असांखे नज़र अचे थी, छा उहा मुकमल हक़ीक़त आहे? सोशल मीडिया ते माण्हू आम तौर पंहिंजी ज़िंदगी जा बहितरीन लम्हा शेयर कंदा आहिनि। परेशानी, माली दबाव, नाकामी, घरेलू मसइला या ख़राब ॾींहुं कैमरा जे साम्हूं घटि ईंदा आहिनि। यानी असां कंहिं शख़्स जे 24 कलाकनि वारी ज़िंदगी मां रुगो चंद सेकंड्स ॾिसूं था, पर उन्हनि कुझु सेकंड्स मां पूरी ज़िंदगी जो अंदाज़ो लॻाइण शुरू करे छॾियूं था। कुझु इन्फ्लुएंसर्स खे ब्रांड्स तरफ़ां महांगा कपड़ा, ज़ेवर, मोबाइल फ़ोन्स या ॿियूं शयूं मशहूरी लाइ ॾिनियूं वेंदियूं आहिनि। कुझु हंधनि ते होटल, रेस्टोरेंट्स ऐं ॿियूं कंपनियूं बि प्रमोशन लाइ सहूलतूं फ़राहम कनि थियूं। तंहिं करे तस्वीर में नज़र ईंदड़ हर महांगी शइ लाज़मी नाहे त उन शख़्स जी ज़ाती मिल्कियत हुजे। जेतोणीकि हर इन्फ्लुएंसर बाबति इहो चवणु दुरुस्त न हूंदो त हू कूड़ ॻाल्हाए थो या किराए जूं शयूं इस्तेमालु करे थो। केतिराई माण्हू वाकई पंहिंजी मेहनत सां कामयाब थिया आहिनि। मसइलो तॾहिं पैदा थिए थो जॾहिं चूंडियल ॾेखाव खे मुकमल हक़ीक़त तौरु पेश कयो वञे। तस्वीरुनि ऐं वीडियोज़ में फिल्टर, एडिटिंग, रोशनी ऐं कैमरा एंगल बि वॾो किरदारु अदा कनि था। हिकु आम मंज़र खे बि अहिड़े अंदाज़ में पेश करे सघिजे थो जो उहो इंतिहाई शानदार नज़र अचे। जॾहिं नौजवान रोज़ानो अहिड़ी परफेक्ट ज़िंदगी ॾिसे थो त हू पंहिंजी आम ज़िंदगी खे घटि सम्झणु शुरू करे सघे थो। पाकिस्तानी अदाकारा ज़ोया नासिर बि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स जी अहिड़ी रविश ते ख़दशनि जो इज़हार कयो हो। हिकु पॉडकास्ट दौरान हुन चयो त कुझु इन्फ्लुएंसर्स लाइक्स ऐं व्यूज़ लाइ पंहिंजी ज़िंदगी बाबति अहिड़ियूं शयूं ॾेखारनि था जेके नौजवाननि में अहसास कमतरी पैदा करे सघनि थियूं। ज़ोया नासिर मूजिबि सोशल मीडिया ते ॾेखारियल ऐश ऐं आसाइश आम माण्हुनि में मायूसी ऐं डिप्रेशन जो सबबु बणिजी सघे थी। हुन मशहूर शख़्सियतुनि खे सलाह ॾिनी त पंहिंजे मवाद में हक़ीक़त खे बि जाइ ॾियनि। सोशल मीडिया जो वॾो नफ़सियाती मसइलो इहो आहे त माण्हू पंहिंजी हक़ीक़ी ज़िंदगी जो मुक़ाबिलो ॿियनि जे चूंडियल लम्हनि सां करणु लॻे थो। हिकु शख़्स जी मुकमल ज़िंदगी खे ॿिए शख़्स जी कुझु ख़ूबसूरत तस्वीरुनि सां भेटणु पाण सां नाइंसाफ़ी आहे। सोशल मीडिया छॾणु ज़रूरी नाहे, पर उनखे सम्झणु ज़रूरी आहे। अहिड़ा अकाउंट जेके बार बार अहसास कमतरी पैदा कनि, उन्हनि खे अनफॉलो करणु ऐं सोशल मीडिया जो वक़्तु महदूद करणु फ़ाइदेमंद थी सघे थो। आख़िरकार महांगी गाॾी, वॾो घर या ब्रांडेड लिबास ज़िंदगी जो रुगो हिकु हिस्सो आहिनि, मुकमल ख़ुशी जी ज़मानत न आहिनि। सोशल मीडिया असांखे ॿियनि जी ज़िंदगी जो शोकेस ॾेखारे थी, पूरी हक़ीक़त नथी ॾेखारे। तंहिं करे पंहिंजी ज़िंदगी खे कंहिं ॿिए जे एडिट थियल लम्हनि सां न, पर पंहिंजे पाण सां भेटियो।